बोली समझ में ना आई असांजे प्यार जी हाणे ख़बर पवंदई असांजी खार जी काकड़े में गोलियूं ठोकींदासीं जे असां सां फिटायई पोइ विथी भी न मिलंदई वार जी हर चैनल ऐं अख़बार में ख़बर हलराईंदे असांजी मार जी चवे क्लाइमैक्स दुबई वारो असां मछरण खां पोइ कंहिंजी भी न मञींदाऊं जंहिं खे असांजी मार मिलियल थी को खरियल थी को सड़ियल थी मकली कब्रिस्तान अधो असांजो भरियल थी अधो असांजो भरियल थी। चौथी कुटी खणी छाजे लाइ तो 11,000 तार में हथ लाई छा तू बचन जो पी नहीं उहे ॿिया हूंदई जिन तोखे भंग ॾिनी जेकॾहिं असां सां टकर थिए त कहिड़े टेक ॾियण वारो कोन हूंदई गोलियुनि सां सीनो भरियल हूंदई जेको इज्जत मां ॼाणे उन जी दिलि सां इज्जत कंदा आहियूं बाक़ी नमूने बाज़नि खां परे रहंदा आहियूं तॾहिं त उन्हनि खे न वणंदा आहियूं। असां सुकून पसंद माण्हू आहियूं मोहबती माण्हुनि जी तलाश में हूंदा आहियूं जेको कुर्ब ॾींदो आहे उन जा थी वेंदा आहियूं। चवे सुल्तान चांडियो असां दोस्ती भी पंहिंजी तबियत जड़नि सां रखंदा आहियूं बाक़ी वातोड़नि जो थोरो भी न खणंदा आहियूं न ई अहिड़नि सां दुआ सलाम रखंदा आहियूं न ई अहिड़नि सां दुआ सलाम रखंदा आहियूं। मैदान ते लहंदा आहियूं त चङनि भलनि जा ज़मीन मां पेर निकिरी वेंदा आहिनि जीअं शींहुं लहंदो आहे बेले में त गिदड़नि जा हाव फाटी पवंदा आहिनि। चयो शाहिद खान कोराई रही मियां खान मियां वाली कुरैशी वारो इन जे करे त असां पासो कर बच्चा अञा हॾनि तुंहिंजा कचा जेकॾहिं न लॻंदई असांजा हथ त हॾो हॾे सां न मिलंदई हॾो हॾे सां न मिलंदई।